नाज़रीन, मोहनजो दड़ो में सिंध सरकार के हुक्म ते लॉकडाउन बरकरार है। मानू घरन ताईं महदूद आहिनि। इन हवाले से तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा झत्याल। जी ग़ुलाम मुस्तफ़ा। जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध समेत जेको कोरोना वायरस के ज़ाब्ते आणण जे लाइ लॉकडाउन जो जेको अमल आहे उहो अॼु मोहनजो दड़ो बिल्कुलु 40 ॾींहं बि जेको आहे त मोहनजो दड़ो लॉकडाउन असांखे नज़र आयो। अवांखे इहो ॿुधाईंदा हलूं त मोहनजो दड़ो भर पासे जेके वॾा नंढा जेके ॻोठनि जंहिंमें काराणी आहे बलड़े जी आहिनि मांडियूं आहिनि सामचा आहिनि टाटड़ी आहिनि उते जेके आहिनि माण्हू जेके आहिनि कारोबार जेके आहिनि उहे खोले छॾिया आहिनि ऐं लॉकडाउन में जेका असांखे कुझु नरमी बि नज़र आई आहे। अवांखे इहो ॿुधाईंदा हलूं त सिंध सरकार पारां जेको ऐलान कयो त जंहिंमें सब्जियूं जा दुकान हुजनि या खीर किरियानो ऐं मेडिकल जेके स्टोर उहे खुलियल रहंदा ऐं ॿिया जेके कारोबार जेके आहिनि उहे बंदि रहंदा। अॼु असांखे 40 ॾींहं में बिल्कुलु जेका आहे त आहिस्ते आहिस्ते जेको आहे त नरमी थींदी पई वञे लॉकडाउन में ऐं उते असांखे पुलिस जो जेको गश्त आहे उहो असांखे घटि नज़र पियो अचे। ऐं अवांखे इहो ॿुधाईंदा हलूं त अॼु मज़दूरनि जो जेको आलमी ॾियारो बि आहे ऐं मज़दूरनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां जेके रैलियूं जेके आहिनि या मुख़्तलिफ़ जेके मेड़ाका आहिनि उहे बि उन्हनि ते बि पाबंदी आहे ऐं उहे जेके रैलियूं ऐं मेड़ाका उहे बि नथा निकिरी सघनि। अवांखे इहो ॿुधाईंदा हलूं त सिंध सरकार पारां जेको राशन जो आहे जेको ऐलान कयो वियो ऐं इमदादी सामान ॾियण जो जेको ऐलान कयो घर घर जे लाइ, पर उहो जेको किथे किथे जेको आहे त इमदादी सामान पहुतो त किथे वरी उहो पहुतो न आहे ऐं तक़रीबन जेकॾहिं पहुतो बि आहे त उहे बाअसर माण्हुनि जे चवण ते ऐं मनपसंदि जेके माण्हुनि खे जेको आहे त उहे जेके इमदादी सामान जेको आहे त उहो ॾिनो वियो आहे। अवांखे इहो ॿुधाईंदा हलूं त अॼु मोहनजो दड़ो जेको 40 ॾियारो आहे त अॼु जेको 40 ॾींहं बि मोहनजो दड़ो बिल्कुलु असांखे लॉकडाउन नज़र आयो ऐं पुलिस जेका आहे नरमी असांखे जेका घटि नज़र आई ऐं लॉकडाउन में जेको अमल जेको आहे ॾींहों ॾींहुं जेको अमल आहे उहो घटि थींदो पियो थो वञे। जी।